सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी की जल्द सेहतयाबी लाए सखर हाउस पीपी अगवान सैयद दायचा बुखारी न्यू लेबर कॉलोनी पीपी ऑफिस सखर में दुआ तकरीब कोठाई वई। दे में पीपी की औरत कारकुनन शिरकत कई। दुआ तकरीब में मर्द हुर सदर पाकिस्तान आसिफ अली जरदारी की जल्द सेहतयाबी ऐं ड्रिघी ॼमार लाए रब पाक खां दुआऊं घुरियूं वयूं। इन मौके ते सखर हाउस पीपी अगवान सैयद दायचा बुखारी चयो त आसिफ अली जरदारी मर्द हुर आहे जंहिं सिंध समेत पाकिस्तान की सलामतीअ लाइ अहम किरदार अदा कयो। मोहतरमा जी शहादत वक्त पाकिस्तान खपे जो नारो हणी पाकिस्तान के टुटण खां बचायो, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी के मंज़म करे मुल्क की सब खां वॾी सियासी जमायत बणाइण में भी संदसि अहम किरदार आहे। पीपी ऐं आसिफ अली जरदारी मुखालिफ मथस सिंधु दरिया जे पानी के विकिरो करण जा कूड़ा इल्जाम हणी पंहिंजी सियासी दुकानदारी पिया चमकाइनि। पीपी कॾहिं भी अहिड़ो कम न कंदी जंहिंसां सूबनि विच में नफ़रतूं पैदा थियनि। सैयद दादशाह बुखारी वधीक चयो त पीपल्स पार्टी सिंधु दरिया मथां नवां केनाल कॾहिं भी कढण न ॾींदी। कलाबाग डैम मंसूबो भी पीपल्स पार्टी ही दफ़न करायो ऐं हाणे नवां केनाल मंसूबो भी दफ़न थींदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां गुज़िरियल रात सखर समेत सिंध में मशल बरदार रैलियूं कढी साबित कयो आहे त पीपी सिंध जी आवाम सां गॾु आहे ऐं रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।